पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबी। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त धमाकेदार दिलचस्प थियण वारा आहिनि। इन में दोस्तों तव्हांखे हाणे ॾिसण वटि मिलंदो हिकु त गुलनार माई खे भॼण नथा ॾियनि था, ॾिठो त उन खे रक्शी मों विलाए आहे और सावल जूं ॻाल्हियूं ॿुधंदो चाकर ख़ान। हाणे जेको आहे सावल जे ॻाल्हियुनि ते थोरो घणो यकीन करे वरी जेको आहे अञा कुझु ॿिया राज़ पुछण जी कोशिशि कंदो जेको आहे चाकर ख़ान सावल खां। सावल उहे राज़ ॿिया बि हिन खे ॿुधाईंदो, यानी काफ़ी अहिड़ा बैकग्राउंड जा सीन आहिनि अञा कुझु ॾेखारिया वेंदा। ऐं उन सां गॾोगॾु दोस्तों हाणे इहा ई कोशिशि आहे त चाकर ख़ान कहिड़ो रिज़ल्ट कढंदो, हर कंहिंखे इंतज़ारु आहे। हसीना जाबर होॾो रुंडे वारा इंतज़ार में आहिनि, सावल बि इंतज़ार में आहे। ॾिसूं चाकर सभिनी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि, चाकर आख़िर कंहिंजे सचाई मञंदो, कंहिंजी सचाई खे कूड़ कंदो। ऐं अहिड़े हिसाब सां तव्हां बि इंतज़ार में हूंदो। बहरहाल एॾो जल्दी कोन थींदो दोस्तों जीअं तव्हां सोचे रहिया हो। काफ़ी केसिताईं ताईं इहो ईअं ई फॾो हलंदो रहंदो ऐं असल हक़ीक़त में पुॼण जे लाइ वॾो वक़्तु लॻंदो। काफ़ी किश्तियूं ॿियूं हली वेंदियूं। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों। शाहिद खोस व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीअ अव्हां जो पंहिंजो प्यारो चैनल आहे। सुठा सुठा प्यारा प्यारा कॉमेंट बि कंदा, फॉलो बि कंदा।